घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी पारां सफ़ाई सुथराई जे कम में तेज़ी मुख़्तलिफ़ वार्डनि में अमले जी सरगर्मी जारी। म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन ॼाम आसिफ रज़ा खानदारी जी हिदायतुनि ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमरज़मा इंदड़ जी निगरानी हेठि वार्ड नंबर 2, 5, 6, 7 में सफ़ाई सुथराई जो कम तेज़ी सां जारी आहे। इन सिलसिले में म्यूनसिपल कमेटी घोटकी जे फोकल पर्सन सिकंदर अली लाखो, सैनिटेशन इंचार्ज अब्दुल खालिक कोलाची, मोहम्मद बच्चन लखन ऐं अमले सां गॾिजी सफ़ाई जे कम जो जाइज़ो वरितो। इलाइक़े वासियुनि सां सफ़ाई बाबति ॻाल्हि ॿोल्हि पिणु कई वई। मीडिया सां ॻाल्हाईंदे सिकंदर अली लाखो चयो त घोटकी जे मुख़्तलिफ़ वार्डनि में रोज़ाने बुनियादुनि ते सफ़ाई सुथराई जो कम जारी आहे। अॼु शहर जे वार्ड नंबर 2, 5, 6 ऐं 7 जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि ऐं गलियुनि जिन में उमर संघड़ स्ट्रीट, अब्दुल वाहिद मरनास स्ट्रीट, सलमुल्लाह कलवड़ स्ट्रीट, मोहल्ला भिटाई नगर शाह, जमायत कॉलोनी, कलादी स्ट्रीट, सैयद अस्कर शाह मोहल्ला, घोटा मार्केट, इमारा कॉलेज रोड, शेख मोहल्ला ऐं रेलवे स्टेशन रोड शामिल आहिनि। सैनिटेशन अमलो पंहिंजी ज़िम्मेवारियूं ईमानदारी सां निभाए रहियो आहे। सिकंदर अली लाखो वधीक चयो त चेयरमैन ॼाम आसिफ रज़ा धारेजू ऐं CMO कमरज़मा इंटर जी रहनुमाई में शहर खे साफ़ ऐं सेहतमंद बणाइण लाइ म्यूनसिपलिटी मुकमल तौर ते सरगर्म आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।